चवंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे इन फाइलम खे अॻिते टिनि हिसनि में विरहाए वेंदो आहे, ठीकु आहे। आर्थोपोडिया आहे, ठीकु आहे, मोलुसिया हूंदी आहे, उन खां पोइ कॉर्डिटा आहे, ठीकु आहे। हाणे आर्थोपोडिया छा हूंदा आहिनि, जेके बग्स हूंदा आहिनि, तव्हां ॾिठा हूंदा जेके छिपकली अचे थो, इहे कॉकरोच वग़ैरह ईंदा आहिनि, ठीकु आहे। लॉबिस्टर्स हूंदा आहिनि या क्रीपीस जेके हूंदा आहिनि, इन खे पाण एंथ्रोपोडिया चवंदा आहियूं, ठीकु आहे। मोलुसिया में छा हूंदो आहे, ऑक्टोपाइड, ऑक्टोपस तव्हां ॾिठो हूंदो जेको पाणी जे अंदरि हूंदो आहे, ठीकु आहे, या स्नेल्स जेके हूंदा आहिनि, ठीकु आहे, वारी जे मथां जेके घुमंदा आहिनि समुंड जे किनारे ते, उहे उन में ईंदा आहिनि। कॉर्डिटा में कहिड़ा अचंदा, उहे एनिमल अचंदा जंहिंजे अंदरि स्पाइन आहे, स्पाइन मतिलबु स्पाइनल कॉर्ड आहे, ठीकु आहे, वर्टिब्रेट में, ठीकु आहे, जंहिंजे अंदरि स्पाइनल कॉर्ड आहे, ठीकु आहे न, या जंहिंजे अंदरि स्पाइनल कॉर्ड न आहे, वर्टिब्रेट आहे या इनवर्टिब्रेट आहिनि, ठीकु आहे। ऐं इहो ई मेजर स्टेप इन जेकी एवोल्यूशन थी आहे न इंसान जी, साइंस जे मुताबिक़ उहो मेजर स्टेप कहिड़ो आहे, उहो हितां वधे थो, वर्टिब्रेट खां इनवर्टिब्रेट खां, ठीकु आहे। हाणे हिन वर्टिब्रेट खे वधीक वरी जेकॾहिं पाण ॾिसंदासीं त इन जे अंदरि वधीक अञा टे शयूं निकिरनि थियूं, ठीकु आहे, इन जा क्लास, ठीकु आहे, जेके जंहिंमें फिश अचे थो, बर्ड अचे थो, मैमल अचे थो, एम्फीबियन अचे थो, ठीकु आहे। जेकॾहिं पाण हिनखे ॾिसंदासीं त हिनखे अञा वधीक हिनखे जेकॾहिं फाइलम जे अंदरि वेंदा त इहो वधीक टिनि हिसनि में विरहाइजे थो, मैमलियन में, एम्फीबिया में, रेप्टिलिया में। रेप्टिलिया में कहिड़ा कहिड़ा अचनि था, कॉकरोच, जेके क्रोकोडाइल्स हूंदा आहिनि उहे अचनि था, स्नैक्स अचनि था, ठीकु आहे, लिज़र्ड्स अचनि थियूं, तव्हांजी छिपकलियूं जेके पाण कहिड़ी चवंदा आहियूं सिंधी में, सही आहे। एम्फीबिया में कहिड़ा ईंदा आहिनि, टोड्स ईंदा आहिनि, फ्रॉग्स ईंदा आहिनि, ॾेडर जेके तव्हां ॾिठा हूंदा, ठीकु आहे। मैमलिया में कहिड़ा अचंदा, सॼा मेमल्स, जंहिंमें कैंगरूज़ खां वठी करे एलिफेंट ताईं, ठीकु आहे। इंसान बि इन में अचंदा मैमलियन में, जेके अॻिते हली करे इंसान जंहिं मां ठहियो आहे अकॉर्डिंग टू साइंस, ठीकु आहे, रिलीजन जी ॻाल्हि नथा कयूं। उन खां पोइ क्लास खां पोइ सॉरी, हिनखे मुख़्तलिफ़ ऑर्डर्स में विरहायो वियो आहे। ऑर्डर्स मतिलबु त इहो ऑर्गेनिज़म पंहिंजी एनर्जी न किथां वरिती, किथां आयो, ठीकु आहे, मैमल्स मां। ऐं मैमल्स मां जेकॾहिं पाण हिन अॻिते वठूं त हिन में प्राइमेट्स ईंदो आहे, के कार्निवोरा ईंदो आहे, ठीकु आहे, सेटासिया ईंदो आहे। हाणे सेटासिया में छा आहे त इन में वेल्स ऐं डॉल्फिन्स ईंदियूं आहिनि, ठीकु आहे। ऐं जेको आहे सो प्राइमेट्स में जेको आहे सो लीमर्स आहिनि या एंग्यूटाइड्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। अॼु माज़रत, मुंहिंजी थोरी तबियत ख़राबु आहे, जंहिंजे करे मूंखे बि थोरो हिनखे थोरो डिस्क्राइब करण में इशू अचे थो, त आई होप तव्हांखे थोरो सम्झ में आयो हूंदो। हे सिर्फ़ु तव्हांखे मां ओवरव्यू ॾियण लाइ तव्हांखे ॼाण पियो त जीअं हिनखे सुबुह पाण फर्दर सही तरीक़े सां करे सघूं, सही आहे। त उन ऑर्डर्स खां पोइ हुनजी फैमिली आहे त बाबा इहो हाणे किथां आयो, ठीकु आहे न, इहे जेके सॼा आहिनि, हाणे जीअं मां तव्हांखे ॿुधायो त सॉरी, ऑर्डर में जेको आहे सो कैटासिया ईंदो आहे, कैटासिया में वेल्स आहिनि, डॉल्फिन्स आहिनि, ठीकु आहे। हाणे इहे डॉल्फिन जेके आहिनि सो जेके पाण खे पाणी जे अंदरि मिलनि थियूं, ठीकु आहे, और जेके प्रीमेट्स आहिनि, प्रीमेट्स जे अंदरि इंसान हूंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे इन में सॼा जेके ग्रेट एप्स हूंदा, एप्स तव्हां ॾिठी हूंदी, तव्हां जेकॾहिं चिंपंज़ी ॾिठी हूंदी, भोलो ॾिठो हूंदो, जंहिंजो वॾो नस्ल हूंदो आहे हिकिड़ो, आसानु करे ॿुधायां तव्हांखे, उनखे पाण एप्स चवंदा आहियूं, ठीकु आहे। उन मां ई होमोनिडाई आया, ठीकु आहे। होमिनिडाई में अॻिते हली करे जेकॾहिं पाण ॾिसंदासीं त उन में होमो ईंदो, पोइ पेन ईंदो, गोरिला ईंदा, ठीकु आहे, पेंगो ईंदो, अहिड़ी इलाही उन जा क़िस्म आहिनि। पर उन होमोनिडाइड में जेको होमो आहे, उन होमो जे अंदरि जेको आहे सो अचे थो होमोसेपियंस, होमोसेपियंस में अची करे इंसानु ठहियो आहे। मतिलबु बेसिकली हिनखे पाण जॾहिं डिटेल में पढ़ंदासीं त पोइ हिन में MCQs कढंदासीं। अॼु सिर्फ़ु तव्हांखे ओवरव्यू ॾिनो त बाबा जेके इंसान ऐं जेके बि जानदार आहिनि उनजी क्लासिफिकेशन कई वई आहे, त उहे जानदार कीअं पुॻा आहिनि अची करे, ॾेडर किथां आयो, ठीकु आहे, कैंगरूज़ किथां आई, एलिफेंट किथां आई, उन खां पोइ गोरिला किथां आयो, एप किथां आयो, ठीकु आहे, वर्टिब्रेट इनवर्टिब्रेट कहिड़ा हूंदा आहिनि, कंहिंजी कहिड़ी क्लासिफिकेशन आहे, कहिड़ो कहिड़े किंगडम में ईंदो, इहो पाण सुभाणे इंशाल्लाह थोरी तबियत बि सही थींदी ऐं हिनखे वधीक डिटेल में, जेकर तव्हांखे हाणे सम्झ में न आयो आहे त हिनखे वधीक पाण खोले करे ऐं आसानु करे सुभाणे इंशाल्लाह ताला हिनखे पाण डिटेल सम्झासीं। बसि हिते इहा ई शइ आहे त बाबा हीअ शइ किथां आई, क्लासिफिकेशन कईंदा आहिनि, मुख़्तलिफ़ ग्रुपनि में विरहायो वियो आहे। ऐं हिनखे हिनजे ओवरव्यू ॾियण जो इहो मतिलबु हुयो त कीअं डोमेन्स मां किंगडम ऐं फाइलम ठहे अचे थो, फाइलम ऐं क्लास ऑर्डर, हिन हिरारकी ॾिनी आहे त हे हीअं ई आहिस्ते आहिस्ते मथे वधिया आहिनि अची करे, ठीकु आहे। हाणे ॾिसो न, एनिमल अची करे किथे ठहिया आहिनि, फिश, बर्ड, फिश, मैमल्स, इहो अची करे क्लास में तव्हां ॾिसो उहो ठहिया आहिनि अची करे। ऐं जेको होमोसेपियंस खां अची करे पोइ जेको आहे सो वाइस में ठहे थो, आख़िरी हिरारकी जेके स्पेशीज़ में अचे थो। ऐं जेको ॾिसो न हिन ट्री ते जेको मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾिनो, लास्ट में जो मथे बीठो आहे न वञी करे, इहो ह्यूमन आहे, जंहिं पंहिंजे अकुल खे यूज़ करे उन तरक़ी बि कई आहे, ठीकु आहे। हीअ साइंस चए थी, हिन लाज़मी न आहे तव्हां हिन शइ सां मुतफ़िक़ थियो,
ठीकु आहे, थी बि सघो था, वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे, पर रीजन जे हिसाब सां न आहे, सिर्फ़ु साइंस चए थी। थ्योरी ऑफ एवोल्यूशन आहे डार्विन जी, उहा बि हिन ई शइ ते आहे। बेसिकली साइंस छा थी करे त जेके बि जानवर आहिनि उन्हनि खे कैटेगराइज़ करे ग्रुप में विढ़ाए थी, त हिन ज़मीन जेकी इर्तिका थी, उहो इर्तिका खे बि सुबुह पाण पढ़ंदासीं त किथां उन्हनि उहा शइ सोची ऐं कीअं अची करे उन्हनि हिन शइ ते पुॻा आहिनि। ठीकु आहे, इनशाला सुभाणे मिलूं था।